अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। गुरु पाक मसाइल और उनकाल ग्रुप में सवाल आयो है त वालिदैन दुनिया में मौजूद न आहिनि, वफ़ात करे विया आहिनि। हाणे उन लाइ करे असीं कुरो हुस्न सलूक करे सघूं था। बिरुल वालिदैन से हुस्न सलूक उन जी ज़िंदगीअ खां पुठी आहे। अवल त इहा आहे जे उन लाइ करे दुआ मंगे में अचे अल्लाह ताला उन खे क़बर में कुशादगी नसीब फरमाए अने उन लाइ करे जन्नत अला नसीब करे। ॿिए नंबर ते उन लाइ करे इस्तिग़फ़ार करे में अचे, यानी अय अल्लाह तूं मुंहिंजे माउ अने पीउ जा गुनाह माफ़ कर, उन तां पर्दो विझ। उन लाइ करे इस्तिग़फ़ार, उन लाइ करे सदको करे में अचे, बहुत ज़रूरी चीज़ है। अने बार बार सवाल अचे थो जे सदको मरहूमीन लाइ करे, जी जायज़ है सदको। पाण वटि जेको अमुक शक्लें रहियूं न, देग पाण बनायूं था, रधियूं था, खियूं था, ई मुंहिंजे हिसाब से सदके जी से रीत सारी न आहे। ॿिए नंबर ते अमुक जॻह ते कुनियूं रहियूं, जे उन जे नाम ते न्याज़ कयो न, उन खे सवाबु पुॼे, खियूं पाण रधियूं पाण उन खे सवाबु पुॼे, ई मुंहिंजे हिसाब से मुनासिबु नथो लॻे। बेशक सदको आहे त उन लाइ करे खुफ़िया सदको कढियो, कंहिं हाजतमंद मिसकीन गरीब लाचार ज़रूरतमंद खे खुफ़िया ॾियो, आई बहितर ई जै। अथवा ज़ाहिर में ॾिना पण ज़रूरतमंद इंसान जी ज़रूरत पूरी कयो, उमेद रखो जे अल्लाह इन सदके जे ज़रिए उन खे अजर ॾींदो। बाक़ी रद पच पाण कई खीज, असां वटि हिते खीज माना मींहुं वसे थो, इस्लाम में हुकुम आहे जे मींहुं नमाज़ पढ़ो। मींहुं नमाज़ 3 ॾींहं पढ़णी पवंदी, नसाए विया जे 3 ॾींहं मींहुं नमाज़ पढ़णी ने, हाज़री ॾियणी ने, मौलवीअ जूं तकरीरूं सुणणियूं आहिनि, हलो न खीज बनायूं, कुनी कयूं, मींहुं वसंदो। महीने मथे ॾींहं थिया, फुड़ो हिकिड़ो कतिरो मींहं जो ना ई वठो, मींहुं नमाज़ पढ़े ई खपे न। मींहुं नमाज़ पछ में जिते पढ़िया उते मींहुं थोरो थोरो चालू पियो आहे। बहरहाल सदको जेको रहियो सवाइ मरहूमीन जी तरफ़ां करे सघूं था, उनजो सही तरीक़ो खपे। माउ पीउ जो कीअं पाण जेको अहद बाक़ी आहे, कंहिंसां अहद कयो हुयो उहो पूरो करे, जो ख़ासि करे था उन जेको वसीयत कयो हुई वसीयत पूरी करणी। अने सिला रहमी बहुत ज़रूरी है। सिला रहमी इहा है त रिश्तेदार पिंड में मिली जुली रहे अने कता रहमी न कई। जेको वालिदैन जा ख़ासि करे पीउ जा दोस्त रहिया या माउ जूं जंहिंखे पाण जेॾियूं चई सघूं था, सरतियूं चई सघूं था, उन से हुस्न सलूक करणो। मासी माउ जे ठिकाणे ते आहे, पीउ जा दोस्त इन जो पण अदब एहतराम इकराम करणो। ईअं न ज़रूरत प्रमाणे उहो आया की चयो त लटखड़ी उन खे ओराइणो। तंहिं सवाइ जेकी पिंड जे माइटरनि ते हक़ बाक़ी हुआ, ई हक़ पूरा करणु, ॿिए खे ॾियणु। ॿियनि जा हक़ वेंदा इंसान ते, मड़े इंसान इन लेवल जा त आहिनि जे पूरा हक़ करे न पोइ दुनिया में वञे, अञा हक़ बाक़ी पिया वेंदा आहिनि, दुनिया में वेंदा रहंदा अचानक मौत जे ज़रिए। त दुआ आहे, इस्तिग़फ़ार आहे, सदको आहे, उन्हनि जो अहद पूरो करणो, वसीयत पूरी करणी, सिला रहमी, दोस्त जी इज़त एहतराम ऐं जेकी उन मथे हक़ हुआ ई पूरा जे कंदासूं त उमेद इहा त अलाह ताला जेको वफ़ात करे विया आहिनि उन खे औलाद जे इन हुस्न सलूक जे ज़रिए दर्जो ॾींदो। अने दुआ जे बारे में त साफ़ हदीस में आयो आहे, इंसान जॾहिं वफ़ात करे वञे थो उन जा मड़े आमाल सालिहा बंदि थी वञनि था पिंड जा, पण जेकॾहिं उन सदके जारिया कयईं या इल्मु छॾे वियो अथवा नेक औलाद जेको उन लाइ दुआ घुरे। अने ॿियो गुरू वेठो त मैयत जेको रही उन वटा दुआ घुरनि था, ई मैयत भले खपे उन शकिल जी उहे, उन वटा घुरनि था दुआ, अथवा उन्हनि जो वसीलो ॾेई घुरनि था, न उन लाइ करे दुआ घुरो। बसि अलाह मिणी खां क़रीब आहे, वेझो आहे, नज़दीक आहे, अलाह सुणे थो, इन जे वसीले वास्ते जी ज़रूरत न आहे, इन खे पंहिंजी दुआ जी ज़रूरत आहे। वाख़िर दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।